नाज़रीन, खैरपुर जे ॻोठ इनायतुल्ला कोराई जे रहवासियुनि बासरनि ऐं रेवेन्यू खाते जे अमलदारनि जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। रिपोर्ट कर रहियो आहे शकील जावरी। खैरपुर भरिसां ॻोठ इनायतुल्ला कोराई जे ॻोठाणनि पारां बासरनि ऐं रेवेन्यू खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो मुतालबो इहो ई आहे त असां जेका ही ज़मीन असांजी ठही आहे, असांजा जेके सर्वे नंबर भॻा विया आहिनि, असां मुतालबो कयूं था। ज़ाहिरी आहे ज़िले जो ऑफिसर जेको आहे, जेको रखवालो आहे, त उहो DC आहे। DC खैरपुर खां असांजो इहो मुतालबो आहे त असांजा जेके मां पहिरियों ज़िक्र करे हुयुमि त असांखे इहे पंहिंजा सर्वे नंबर असांखे पंहिंजी दाख़िला ऐं आर्डर असांजा रखिया वञनि। जीअं भॻा आहिनि ऐं जन खाता कराया आहिनि, पहिरियों मां ज़िक्र कयो आहे हिननि जे लाइ, त उहे असांजा खाता भञी करे असांजा खाता रखिया वञनि। हे एहतिजाज असांजो जारी रहंदो जेसिताईं असांजो हक़ न थींदो। असांखे इंसाफ़ खपे। असांजी ज़ाती ज़मीन आहे, कंहिंजो हिसो न आहे, रजब जो को हिसो न आहे, को हिसो हिकिड़ो बि न आहे। बेगुनाह जेके बि ज़मीनूं आहिनि, रजब थो खपाए। रज जी बचाई न आहे। सॼो दुनिया सॼी पई आहे 700 जरेब आहे, जंहिंमें कोराई आहिनि, इनमें मरी आहिनि, ॿी ज़ात आहे, इन में हर आवाम आहे। हिकिड़ा असां न आहियूं। हा, सर्वे नंबर कोराइनि जा बि आहिनि। सभिनि सां नाजाइज़ी थिए। हिकिड़ो माण्हू रजब जेको आहे सॼे मुल्क खे थरथलो कयो अथई। वसवारनि खां असांजी अपील आहे त असांजी ज़मीनुनि ते परॾाॾा जी ज़मीन आहे असांजी, ऐं उन ते कब्ज़ो कयो वियो आहे। बराए महिरबानी करे चीफ ऑफ खे चऊं था, असां मिनिस्टरनि खे चऊं था, असां सां इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ असांखे ॾियारियो वञे। अगरि इंसाफ़ न मिलंदो त असां मुज़ाहिरे जो दाइरो असां अॻिते वधाईंदासीं। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासरनि ऐं रेवेन्यू खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ TV, खैरपुर।